अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़ुल या अहलल किताबि लस्तुम अला शैइन हत्ता तुक़ीमुत तौरात वल इंजील वमा उन्ज़िला इलैकुम मिर रब्बिकुम वलयज़ीदन्न कसीरम मिनहुम मा उन्ज़िला इलैका मिर रब्बिका तुग़याना व कुफ़रा फला तअस अलल क़ौमिल काफ़िरीन इन्नल्लज़ीना आमनू वल्लज़ीना हादू वस्साबिऊन वन्नसारा मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर वअमिल सालिहन फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ विनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में यहूदियुनि ऐं नसरानियुनि जे हरकतुनि शरारतुनि ख़बासतुनि खे बयानु करण खां पोइ उन्हनि खे इस्लाम में दाख़िल थियण जी हिकिड़ी दावत ऐं तबलीग तरग़ीब ॾिनी वई। जीअं हू पंहिंजूं सभु हरकतूं ऐं शरारतूं पुराणियूं छॾे करे इस्लाम क़बूल कनि, मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कलमो पढ़नि त उन्हनि जूं कयल कोताहियूं ऐं लग़्ज़िशूं सभु माफ़ थी पवनि। गुज़िरियल आयतुनि में इहो बयानु हो। अॼोकिन आयतुनि में वरी अल्लाह तबारक व तआला यहूदी ऐं नसरानी अगरि इस्लाम क़बूल नथा कनि त मौजूदह जेको उन्हनि जो तरीक़ो आहे जंहिंखे हू अल्लाह तबारक व तआला वटि मक़बूल था चवनि, अॼोकिन आयतुनि में उन जे तरदीद जो बयानु आहे त अल्लाह तबारक व तआला वटि तव्हांजो इहो मौजूदह तरीक़ेकार जेको आहे जंहिंखे तव्हां मज़हबी मक़बूल तरीक़ो अल्लाह ताला वटि मञो था, इहो अल्लाह ताला वटि नाकार आहे। अॼोकिन आयतुनि जो ख़ुलासो इहो आहे। अल्लाह तबारक व तआला शुरूआत कंदे फरमायो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुख़ातब थींदे फरमाई, क़ुल या अहलल किताबि लस्तुम अला शै। सोना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहले किताब खे यानी यहूदियुनि ऐं नसराननि खे तव्हां चओ, साईं जी छा चवां, लस्तुम अला शै, बाबा तव्हां कंहिं बि मज़हब ते कंहिं बि तरीक़े ते न आहियो। कोई तव्हांजो मज़हब कोन्हे, कोई तव्हांजो तरीक़ो कोन्हे। मतां ई सम्झंदा हुजनि त असांजो जहिड़ो बि तरीक़ो आहे उहो अल्लाह ताला वटि क़बूल आहे, ईअं कोन्हे को। लस्तुम अला शै, काई तव्हांजी राह कान्हे का। छो त गुज़िरियल आयतुनि में गुज़रियो आहे, ही चवंदा हुआ त नहनु अब्नाउल्लाहि व अहिब्बाहु, असां अल्लाह तबारक व तआला जा दोस्त आहियूं, अल्लाह ताला जा नऊज़ बिल्लाह रिश्तेदार आहियूं, ईअं चवंदा। ऐं हेॾां क़ुरान पाक बि फरमाए त लस्तुम अला शै, तव्हां कंहिं बि राह ते न आहियो, कोई तव्हांजो मज़हब कोई तरीक़ो कोन्हे को। सम्झण जे लाइ सवाल पैदा थियो हिकिड़ो, हू त तौरात ऐं इंजील खे मञींदा हुआ न, मूसा अलैहिस्सलाम जे मथां तौरात, ईसा अलैहिस्सलाम जे मथां इंजील, दाऊद अलैहिस्सलाम जे मथां ज़बूर नाज़िल थियो, हू उन्हनि किताबनि खे त मञींदा, जहिड़ा तहिड़ा बि अधूरा सधूरा उन्हनि किताबनि ते अमल त कंदा। पोइ अल्लाह तबारक व तआला ईअं छो फरमायो त लस्तुम अला शै, तव्हांजो कोई मज़हब कोन्हे, तव्हां कंहिं बि सही राह ते कोन आहियो, कंहिं बि किताब ते अमल कोन था कयो, कोई तव्हांजो आसमानी किताब वारो अमल कोन्हे को, ईअं छो फरमायो वियो? उनजो जवाब इहो आहे जेको ख़ुदि हिन आयतुनि मां मालूम थिए थो, उलमा मुफ़स्सिरीन बि लिखियो आहे त हुननि खे यहूदियुनि ऐं नसराननि खे तौरात ऐं ज़बूर मिलियो हो, इंजील,
उन्हनि में इहा तालीम मुकमल तरह सां लिखियल हुई त तव्हां तौरात ऐं इंजील ते अमल कंदा रहो तेसि ताईं जेसि ताईं आख़िरी पैगंबर अचे। जॾहिं आख़िरी पैगंबर मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची वञे पोइ तव्हां सभु जो सभु उन जी ताबेदारी कजो। उन किताबनि में लिखियल हो ऐं आख़िरी पैगंबर खे कीअं सुञाणींदव उन जूं निशानियूं बि लिखियल हुयूं। अरब क़ौम लिखियल हुई, ख़ानदान लिखियल हो, कबीलो लिखियल हो, नालो लिखियल हो, अबे अम्मा जो नालो लिखियल हो, उन जा साथी कहिड़ा हूंदा, कहिड़ियुनि सिफ़तुनि जा हूंदा, इहे सभु लिखियल आहे। जॾहिं सभु निशानियूं लिखियल हुयूं ऐं हिननि वाक़ई हलंदे हलंदे उहे निशानियूं जेके तौरात ऐं इंजील में लिखियल हुयूं उहे निशानियूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन में ॾिठियूं ऐं सुञातो, पोइ बि हिननि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां ईमान न आंदो। त पोइ इन एतबार सां जॾहिं त तौरात ऐं इंजील हिननि खे चवे थो त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो अपनाइजो आख़िरी पैगंबर जो, पर हिननि आख़िरी पैगंबर जो तरीक़ो न अपनायो त माना उहो तौरात जे ई मुखालिफ़ थिया। जॾहिं तौरात जा मुखालिफ़ थिया, इंजील जा मुखालिफ़ थिया, उबतड़ विया ऐं पंहिंजे ज़िद में अची करे ख़ुदि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी मुखालिफ़त में क़ुर पाक जे इनकार में अची करे ज़िद में लही पिया त पोइ हाणे ज़ाहिर आहे तौरात जी इहा तालीम त कान हुई, इंजील जी बि इहा तालीम कोन हुई। पोइ हिननि त पंहिंजे किताब तौरात ऐं इंजील खे बि ॼण त ठुकराए छॾियो, उनजो बि हिननि इनकार कयो। पोइ हाणे पंहिंजे किताबनि जो बि इनकार कयूं ऐं क़ुर पाक जो बि इक़रार कोन कयूं, उन ते बि ईमान कोन आंदो, अमल उन ते बि कोन कयूं, त पोइ हाणे चवणु त सही थी पियो न। अलाह ताला फरमायो लस्तु अला शै, तव्हांजो कोई मज़हब कोन्हे। ऐं चिटा लफ़्ज़ अलाह से फरमाया हत्ता तुक़ीमु तौरात वल इंजील वमा उनज़िल इलैकुम मिन रब्बिकुम, तेसी ताईं तव्हां कंहिं बि मज़हब ते न आहियो, कोई तरीक़ो तव्हांजो कोन्हे जेसि ताईं तव्हां चंबड़ी नथा पाओ, जेसि ताईं तव्हां पाबंदी नथा कयो तौरात जी, इंजील जी ऐं क़ुर पाक जी। ऐं क़ुर पाक खां सवाइ ज़बूर बि पहिरियां किताबनि में नाज़िल थियल हो हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे मथां। जेसि ताईं तव्हां इन्हनि किताबनि जी पाबंदी नथा कयो, इन्हनि किताबनि में लिखियल अहकामनि ते जेसि ताईं तव्हां अमल नथा कयो तेसि ताईं तव्हां कंहिं बि मज़हब ते न आहियो। कोई तव्हांजो रस्तो कोन्हे, कोई तव्हांजो तरीक़ोकार कोन्हे को। अलाह ताला ॼण त ठुकराए छॾियो, हालांकि हू था चवनि त असां अलाह ताला जा पंहिंजा आहियूं ऐं ईअं बि चवनि था त असांखे क़यामत जे ॾींहुं सज़ा कोन मिलंदी, असां अलाह ताला जा वेझा जो आहियूं, नानू अब्नाउल्लाहि व अहिब्बाहु, असां अलाह ताला जा रिश्तेदार आहियूं, नऊज़ बिल्लाह पुट उन वांगुरु आहियूं, त पोइ असांखे सज़ा मिलंदी ई कोन। सज़ा तव्हांजे लाइ आहे, जन्नत असांजे लाइ आहे। एॾी नाफ़रमानी पिया कनि पोइ बि चवनि पिया त असां अलाह ताला वटि मक़बूल आहियूं। अलाह ताला त हिते चिटो करे छॾियो त तव्हांजो कोई मज़हब कोन्हे को, माना अलाह ताला वटि नाकार आहे हिन जो तरीक़ेकार मौजूदु आहे जेको आहे। पोइ हाणे अलाह ताला अॻिते फरमायो वला यज़ीदन्न कसीरन मिनहुम मा उनज़िल इलैका मिन रब्बिका तुग़याना व कुफ़रा। सुणा नबी, तूं हिननि खे इहा ॻाल्हि चओ त तव्हांजो कोई मज़हब कोन्हे जेसि ताईं तव्हां तौरात इंजील ज़बूर ऐं क़ुर पाक जी ताबेदारी मुकमल तरह सां न कंदो तेसि ताईं असां तव्हांखे मञो ई कोन था, तव्हांजो कोई मज़हब कोई तरीक़ो कोन्हे। हा ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजे मथां जेको असां न क़ुर पाक नाज़िल कयो आहे, हीउ उन क़ुर पाक जे ज़िद्दियत में अची करे क़ुर पाक जो इनकार था कनि, नाफ़रमानी था कनि। पोइ इहो क़ुर पाक जीअं जो इहे ज़िद्दियत कंदा वेंदा त क़ुर त इन्हनि जे लाइ वबाल बणिबो। हीउ क़ुर पाक जो जेतिरो इनकार कंदा, ज़िद्दियत में ईंदा, ओतिरो क़ुर पाक जे वजह सां हीअ त हथियूं गुमराहीअ में ईंदा, ॼण त क़ुर हिननि खे अञा धिके थो गुमराहीअ में। फला तसअल क़ौमिल काफ़िरीन, सुहिणा नबी तूं हिननि काफ़िर क़ौम जे मथां अफ़सोस न कर, नथा ईमान आणनि त छॾे ॾियनि। वला यज़ीदन्न कसीरा, ॼण त क़ुर पाक हिननि खे घणनि खे ई नाफ़रमानीअ में ऐं इनकार में ॼण त वधाए थो। ज़ाहिर आहे क़ुर पाक जो ज़िद जो था कनि, इनकार था कनि। उलमा मुहद्दिसीन एतिरे क़दुरु लिखियो आहे त क़ुर पाक में जेके अहकाम लिखियल हुया सिधा सिधा त बाबा तौरात ऐं इंजील जा जेके मुनकिर आहिनि उन्हनि जो असां वटि कोई तरीक़ो, कोई इबादत वारो अंदाज़ क़बूल कोन्हे। त हाणे हुननि छा कयो, ज़िद में अची करे चयूं त क़ुर पाक जीअं चएव थो न ईअं न कयो, क़ुर पाक जीअं चएव थो ईअं न कयो, क़ुर पाक जेका ॻाल्हि चवे थो उहा सही कोन्हे का।
हाणे पंहिंजनि किताबनि ते बना लिया, क़ुर पाक जो बि ज़िद में अची इनकार कयूं। ऐं क़ुर पाक त बिल्कुलु वाज़े तालीम ॾिए थो त जेको तौबा ताब थींदो, ईमान आणींदो, अमल सालिह कंदो, उनजा सभु कयल गुनाह माफ़ थी वेंदा। भले काफ़र हुजे, भले मुशरिक हुजे, सचो थी करे अल्लाह ताला जे ज़ात जे आॾो तौबा ताब थी करे शिरक कुफ्र खां ईमान आणे थो, अमल सालिह करे थो, त क़ुर पाक त चवे थो त अल्लाह ताला उनखे बि माफ़ थो फरमाए। पर ही क़ुर पाक ते अमल करण जे लाइ तयारी कोन आहे। तॾहिं अल्लाह ताला फरमायो त सुण, हे ज़िद में हद खां वधीक आहिनि, क़ुर पाक खे नथा मञनि, ज़िद कंदा था वञनि, ॼण त क़ुर पाक हिननि खे बि धिके थो। पोइ जे नथो वणेव क़ुर पाक त ॼण त क़ुर पाक बि हुनखे धिके थो सरकशी ऐं कुफ्र ऐं नाफ़रमानीअ में। पोइ हाणे ही बि नथा मञनि, क़ुर पाक बि हिननि खां ॼण त तकाज़े हाल इहो आहे त क़ुर हिननि खे अञा वधीक गुमराहीअ में थो उछलाए। त पोइ अहिड़नि माण्हुनि जे मथां अफ़सोस न कर, छॾे ॾे न बसि। साईं पोइ आख़िर फ़ैसिला कुन ॻाल्हि त हुजे न, इन्हनि जेको रस्तो त निकिरे न, छा कनि आख़िर। अल्लाह ताला फरमायो, इन्नल लज़ीना आमनू वल्लज़ीना हादू वस्साबिऊन वन्नसारा मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर व अमिल सालिहा फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सोना नबी, फ़ैसिलो असांजो ही आहे, जंहिं बि ईमान आंदो, पोइ उहो यहूदी हुजे, नसरानी हुजे, साबी हुजे, मुशरिक हुजे, काफ़र हुजे, केर बि हुजे, हिते सिर्फ़ 4 नाला अल्लाह ताला वरिता। इन्नल लज़ीना आमनू, जिन ईमान आंदो, मोमिन थी पिया, वल्लज़ीना हादू, ऐं जेके यहूदी आहिनि, वस्साबिऊन, जेके साबी आहिनि, वन्नसारा, जेके नसरानी आहिनि। इन्हनि मां मोमिननि, यहूदियुनि, नसरानियुनि, साबीन मां जंहिं बि ईमान आंदो, आख़िरत जे ॾींहं ते अमल चङा कया, उनखे कंहिं बि क़िस्म जो ख़ौफ़ ख़तरो कोन्हे, उन जे लाइ माफ़ी आहे। अल्लाह ताला पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जंहिंमां उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त आसमानी किताब हुया कुल 4 वॾा, हूअं त नंढा सहीफ़ा खोड़ा, पर वॾा मशहूर किताब 4 आहे, ज़बूर, तौरात, इंजील, क़ुर पाक 4। त पोइ हिते जेके 4 तबका बयान कया विया, उन जे एतबार सां इन्नल लज़ीना आमनू, मोमिन जेके क़ुर पाक खे मञीदा, वल्लज़ीना हादू, जेके यहूदी आहे, तौरात जा पैरोकार, वस्साबिऊन, लफ़्ज़ नओं क़ुर पाक बयान फरमायो, सूरत बकरा में बयान थियो आहे। वस्साबिऊन इहो हिकिड़ो फ़िरक़ो हो, तबको हो। मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम जे दौर में निमरूद पंहिंजो इहो तबको ठाहियो। निमरूद जी क़ौम जेका आई उहा साबी हुई। माना इब्राहिम अलैहिस्सलाम जो हिकु अल्लाह ताला जे तौहीद जो क़ाइल हो न, इहा तालीम पियो ॾे त वहदहू ला शरीक, हिकु अल्लाह। त हुनजे ज़िद्दियत में मुक़ाबले में जॾहिं निमरूद उभरियो, त निमरूद जा कुझु माण्हू, निमरूद जे क़ौम जा माण्हू उन नज़रे जा क़ाइल बि हुया। त इब्राहिम अलैहिस्सलाम जे नज़रे जा जेके क़ाइल, तौहीद जा क़ाइल हुआ, उहे हनीफ़ा सॼा विया, ऐं वरी जेके निमरूद जा क़ाइल हुआ, उहे वरी साबी सॼा विया। त हाणे हिते अल्लाह तबारक व तआला, हालांकि उहे साबी जेके आहे निमरूद जे क़ौम जा माण्हू, उहे सितारनि जी पूॼा कंदा ऐं तौरात जी तिलावत बि कंदा, तौरात जे अहकामनि खे बि ॼण त कुझु न कुझु मञीदा। पर इहे माण्हू सभु निमरूद जे क़ौम जा, जंहिंजे लाइ अल्लाह से फरमायो, इहे साबी बि जेकॾहिं सुधरी विया, ऐं नसरानी जेके ईसा अलैहिस्सलाम जा पैरोकार नाले में खणी चवनि था, इंजील जा पैरोकार, हक़ीक़त में त उहे ईसा अलैहिस्सलाम खे बि कोन था मञनि, चवनि था ईसा ख़ुदा जो पुटु आहे या ख़ुदा आहे। ईसा अलैहिस्सलाम खे मञण जो जेको हक़ आहे, ईसा अल्लाह ताला जो बानो आहे, उहो करे मञनि कोन था, पर सॾजनि ईअं था इहे नसरानी। अल्लाह से फरमायो त हिननि चइनि मां जंहिं बि ईमान आंदो, अमल सालिह कया, हुनखे कोई ख़ौफ़ ख़तरो ई कोन्हे, क़यामत जे ॾींहुं कोई ग़म ॾुख कोन हूंदो, हुननि खे हुननि जे लाइ कामयाबी आहे। इहे 4 वॾा तरीक़ा चइनी किताबनि वारा। तॾहिं अल्लाह तबारक व तआला हिते बि 4 ग्रुप, 4 क़ौमूं बयान फरमायूं, मोमिन, यहूदी, नसरानी ऐं साबी। इन 4 मां जंहिं बि ईमान आंदो, फ़ैसिलो ॼण वॾो करे छॾियो हिन आयत, जंहिं ईमान आंदो, अमल सालिह कया, हुनखे कोई लोॾो ई कोन्हे।
पर अल्लामा इमादुद्दीन इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तफ़सीर में लिखियो आहे त जेके साबी हा इहे असुल में फ़रिश्तनि जी पूॼा कंदा ऐं काबतुल्लाह जे उबतड़ नमाज़ पढ़ंदा। फ़रिश्तनि जी पूॼा कंदा सो बि काबतुल्लाह जे मुंहुं करे न, काबतुल्लाह खे पुठी ॾेई उबता थी करे। ज़बूर जी तिलावत बि कंदा जेको ज़बूर हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे मथां नाज़िल थियो। अल्लाह तबारक व तआला हिन आयत में ॼण त उन्हनि खे बि तबलीग ऐं दावत ॾिनी त जेकॾहिं तव्हां यहूदी साबी ऐं नसरानी इन्हनि मां केर बि जेकॾहिं मोमिन थिए थो, ईमान आणे थो, अमल सालिह करे थो त हुनजो ईमान क़बूल आहे, हुनजा कयल ॾोह ख़ताऊं सभु माफ़ थी वेंदा ऐं हुनखे क़यामत जॾहिं कंहिं बि क़िस्म जो को ख़तरो ख़ौफ़ महसूसु कोन थींदो, बख़्शिश जो ऐलान हूंदो। हाणे ज़ाहिरी आयतुनि खे ॾिसिजे थो त अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए यहूदियुनि ऐं नसरानियुनि खे फरमाए थो त तव्हांजो मौजूदा तरीक़ो जेको आहे मज़हबी तव्हां सॾिजो था, मज़हब ते तौरात इंजील ते मज़हबी मौजूदा तरीक़ो तव्हांजो जेको नाकार आहे असांखे क़बूल कोन्हे, ॼण त तव्हां मज़हब ते आहियो ई कोन। तॾहिं मञीदासीं तव्हां मज़हब ते सचा हो जॾहिं तौरात इंजील क़ुर पाक ऐं ज़बूर जा सचा ताबेदार थी पओ। पर उहे ईअं कनि कोन था त पोइ अलाह से फरमायो तव्हांजो असां वटि मज़हब कोई बि क़बूल कोन्हे। पोइ हाणे ॿी आयत में वरी अल्लाह ताला ॼण त दावत ॾिनी उन्हनि खे दीन इस्लाम ते अचण जी ऐं जे पंहिंजी बख़्शिश चाहियो था त पोइ अल्लाह ताला तरीक़ेकार ॾसियो, ईमान आणियो, अमल सालिह कयो। ईमान आणींदा अल्लाह ताला जे ज़ात ते त अल्लाह वहदहु ला शरीक आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़ात ते त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आख़िरी पैगंबरनि ऐं हुन खां पोइ कोई पैगंबर न ईंदो। अल्लाह ताला जे आसमानी किताबनि ते क़यामत जे ॾींहं ते क़यामत जे ॾींहुं ॿीहर उथी करे हिसाब किताब ॾियण ते इन सभिनी ते ईमान आणींदो, उन खां पोइ अमल सालिह कंदो जेके क़ुर पाक ॿुधाया आहिनि। कहिड़ा अमल करणा आहिनि, क़ुर पाक जे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ अमल सालिह कंदो वेंदो, अल्लाह ताला उन जी तौबा क़बूल कंदो वेंदो। ज़ाहिरी आयतुनि मां ख़ुलासो इहो मालूम थिए थो। गहरीअ नज़र सां ॾिठोसीं त मुस्लमाननि जे लाइ बि इहे आयतूं ज़ाहिरी तौर ते सबक़ आहिनि। जेके असां मुस्लमान उमूमन दुनिया में रहूं था, नाले में त सभु मुस्लमान सॾिजूं था, पर क़ुर पाक जा जेके बि अहकाम आहिनि उन्हनि ते अमल मुकमल तौर ते असांजो कोन्हे। मुस्लमान बि आहियूं, असां में मुस्लमान बि आहिनि, चोर बि आहिनि, क़ुर पाक चोर जी सज़ा बयानु कई आहे। मुस्लमान बि आहिनि, ज़ानी बि आहिनि, मुस्लमान बि आहिनि, शराबी बि आहिनि, मुस्लमान बि आहिनि, वरी होॾां व्याजी बि आहिनि। त इहो मुस्लमान जेको आहे क़ुर पाक ते मुकमल तौर ते अमल नथो करे ऐं मुस्लमान बि आहे पर उहो हक़ बि खाए थो, मुस्लमान बि आहे माप तौर में खोट बि करे थो, मुस्लमान बि आहे कूड़ बि हणे थो, मुस्लमान बि आहे ऐं अबे जे मिल्कियत मां उमूमी तौर ते दुनिया में मुस्लमाननि मां पीउ जी मिल्कियत विरासत करण खां हर को लाराए थो। जे विराईंदा त बि ॿाहिरि वञी खणंदा, भेनरुनि जो हिसो ई कोन्हे, या त भेनरूं हया खां लज खां घुरंदियूं कोन, ही बि वरी सदोरा ॾींदा कोन। असां मुस्लमाननि में अक्सरियत ईअं थी वई आहे त पोइ हीअ आयत क़ुर पाक जी ॼण त असां मुस्लमाननि खे बि सेखारे थी त ईमान आणियो चङे तरह, जेको वणेव थो क़ुर पाक जो हुकुम उनखे रुगो मञो था, अमल कयो था, फॉलो कयो था उन ते, ऐं बाक़ी जेको तव्हांखे ॾुखियो थो लॻे या जंहिंखे तव्हां सम्झो कोन था या सम्झणु चाहियो नथा, जिन ॻाल्हियुनि में तव्हांखे कस थी लॻे खणी ईअं चऊं त उन्हनि ॻाल्हियुनि ते तव्हां वञो ई नथा, त पोइ त तव्हां मनपसंदि इस्लाम खे ॼण त क़बूल कयो आहे न, तव्हां पंहिंजे पसंदीदा अमलनि खे रुगो वरितो आहे, बाक़ी जेके तव्हांखे ॻरा था लॻनि, जिन में तव्हांखे कस थी लॻे उहे अमाल तव्हां वठो ई कोन था। त पोइ हीअ आहे त असां मुस्लमाननि जे लाइ बि सबक़ आहे त जिन बि ईमान आंदो अमल सालिह कया। ऐं होॾां यहूदियुनि नसरानियुनि खे बि अल्लाह से फरमाए थो तव्हांजो कोई मज़हब कोन्हे जेसिताईं तौरात इंजील क़ुर पाक ऐं ज़बूर खे चङी तरह नथा अमल में वठो, जेसिताईं हुनजी पाबंदी नथा कयो। त पोइ वाकई पाबंदी त असां में बि कोन्हे का। पोइ क़ुर पाक जॾहिं उन्हनि खे नथो मञे जेके पुराणा माण्हू आहे मज़हबी अंदाज़ में यहूदी ऐं नसरानी साबी ऐं जेके ईसा अलैहिस्सलाम जे तरीक़े ते हलण वारा माण्हू, क़ुर पाक उन्हनि खे जॾहिं चवे थो त इन जे ज़िम्मे में ॼण त असां मुस्लमाननि खे बि तबलीग करे वियो। इन जे करे क़ुर पाक जी तालीम मां फ़ाइदे पिराइण वारनि जे लाइ
क़ुरान पाक पंहिंजे लफ़्ज़नि में, पंहिंजे इशारतनि में, पंहिंजे दलालतुन नस सां ज़बरदस्त अंदाज़ में सबक़ रखे थो। अल्लाह ताला शायदि तव्हां असांखे इन्हनि ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।